खानगढ़ तालुके जे थरवारे इलाइक़े में भारत खां आयल माकड़ फसलुनि खे खाई नास करे छॾियो। ज़राअत खाते पारां सार न लहण ते आबादगारनि माकड़ खे भॼाइण जा नवां तरीक़ा इजाद करे छॾिया आहिनि। आबादगारनि पारां ट्रैक्टर में टेप हलाए टीन वॼाए माकड़ खे इलाइक़े मां तड़ियो वञे पियो। आबादगारनि जो चवणो हो त ज़राअत खाते माकड़ मार टीमूं मोकिलियूं, जिन वटि दवाऊं न हुजण करे उहे नाले मात्र स्प्रे बाद रवानियूं थी वियूं। टीन वॼाईंदा ट्रैक्टरनि जे ज़रिए टैप हलाए माण्हू गॾु कयूं बाबा हकल ओड़े ओॾे उॾारींदा, वरी मोटी जल्दी राति जो उॾारींदा, सुबुह मोटी जल्दी कम ते तबाही करे वई आहे। हिते गाह हुया, जंतर ज्वारियूं हुयूं, गुआर हुई, तिरनि जी त सफ़ा तबाही करे वई आहे। न छॾी हिते वणो, न छॾी को फो का शइ न छॾी, कंहिं किरोड़ जी तादाद में अची वई आहे माकड़ असां वटि। कल शाम जो जेका इंडिया खां असांजे तरफ़ हेॾां पाकिस्तान जे तरफ़ जेको आहे सो बॉर्डर क्रॉस करे माकड़ आई आहे, उहा तमामु घणी आहे। उन जा असां फुटेज बि वरिता आहिनि। उहे फुटेज असां कमिश्नर साहब खे ॾिना आहिनि, DC साहब खे ॾिना आहिनि ऐं उहे असां पंहिंजे डायरेक्टर खे ॾिना आहिनि। ॿिए पासे ॾरकी वेझो कींजो वारे इलाइक़े में माकड़ वण जे फसल ते हमिलो करे आबादगारनि खे कापारी नुक़सान पहुचायो आहे। जॾहिं त मीडिया में ख़बरूं अचण बावजूदि ज़राअत खाते जे अमलदारनि को बि तारुफ़ नाहे वरितो। आबादगारनि मुतालबो कयो त फौरी तौरु नोटिस वठी माकड़ मार स्प्रे कराए वण जे तयारु फसल खे तबाह थियण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।